नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सिजावल में खबर ईंदानो आल सिंध लोकल काउंसिल पैरा मेडिकल वेलफेयर एसोसिएशन के मरकजी सूबाई सदर अब्दुल करीम मेमून आई आपका जे सूबाई सदर अहमद नवाज पठान की मान में अजण जिला काउंसिल ठट्टो तरफा दिनो वो जैमें डिप्टी कमिश्नर ठट्टो आई एडमिनिस्ट्रेटर जिला काउंसिल ठट्टो मोहतरम गजफ्फर अली कादरी मेहमान खास तौर शिरकत कई जॾहिं त पैरा मेडिकल मरकजी डिप्टी जॉइंट सेक्रेटरी सिंध मोहम्मद खान शोरो एजाजी मेहमान तौर शिरकत कई। तकरीब में पैरा मेडिकल स्टाफ गुलाम हुसैन मेमून लांडी सूफी नूर मोहम्मद शाह ठट्टे मां अब्दुल गफ्फार उर्फ राजू कुरैशी वर्कर्स सर्विस मुलाजमान मां यूनिट सदर सजाद अली मुगल जनरल सेक्रेटरी मोहम्मद ईसा बकिक आपका जिला नायब सदर अब्बास चना समेत पैरा मेडिकल स्टाफ और लोकल गवर्नमेंट के मुलाजमान वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते जिला काउंसिल पारा आयल मेहमान और साफ़िन के अजरकुन जा तोहफा पेश कंदे अजरकूं पारायूं वयूं। उन मौके ते तकरीब में सिंध जी नई चूंडिजी आयल पार्टी के अजाणो पेश कयो वयो। उन मौके ते मुकर्ररन पंहिंजी तकरीरुन में चयो त पैरा मेडिकल स्टाफ जी जदोजहद सां सिंधी मुलाजिमन जी पगारुन ऐं अपग्रेड जा मसला असांजी जदोजहद सां हल थिया आहिनि। इंशाअल्लाह रहियल बाक़ी मसला भी जदोजहद सां हल थी वेंदा। उन मौके ते मेहमान खास डिप्टी कमिश्नर ठट्ठो गजफ्फर अली कादरी चयो त ठट्ठे जिले जे मुलाजिमन जा जेके इश्यूज आहिनि असल में इहे असांजा ई इश्यूज आहिनि। तव्हां इश्यूज जी निशानदेही करियो, असां हिन जे हल जी पूरी कोशिश कंदासीं। डिप्टी कमिश्नर ठट्ठो उन मौके ते अॼु लोकल गवर्नमेंट ठट्ठे जे मुलाजिमन जी पगार जारी करण जो पिण ऐलान कयो। तकरीब आयल मेहमाननि चयो त असीं शुक्रगुजार आहियूं अब्दुल गफ्फार उर्फ राजू कुरैशी ऐं जिला काउंसिल इंतजामिया ऐं पैरा मेडिकल स्टाफ बेहतरीन इंतजाम कयो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।